छा थियो तो मुंह भेला करे पोताओ अच्छा निभागा हूं न अॼु ख़बर पई तो असां चौक जा चंड आहियूं न। इहा त सॼे ॻोठ खे ख़बर आ। ॿार जॾहिं पढ़ी 5 पास कंदो आ न उन में लिखियल हूंदो आ चाल चलत या चङी या चङू, पर तव्हांजे मास्तर तव्हांजे पने ते इहो लिखियो चंड्रो ऐं निभागो। अॼु कहिड़ियूं वरी निभाग जूं नदियूं आहे आयाओ। मुंहिंजी गेसी मूं नूडल जे ट्यूबवेल खां वेल करे पोइ हिते पहुतो आहियां। तोबा कर मां वरी बूरल जे ट्रैक्टर खे टांडा ॾिना ऐं पोइ छा? पोइ वरी छा, असां ॿिन्ही जी वॾी बेइज़ती ख़राब करे असांखे उतां तड़ी कढियऊं न। पोइ असां तकड़ा अधी हजाणी ऐं अधी मंधाणी वटि वञी पहुतासीं। जहिड़ियूं भेनरूं तेड़ा भाइर। मूंखे ख़बर आहे त तव्हांजे भेनरुनि तव्हांजे निभाग जा रिकॉर्ड ई तोड़े छॾिया। मतलब त असांजो निभाग हाणे चोट चढ़ी वियो आहे। अधी हजाणी ऐं मंधाणी जेकी भाॼी ऐं मानी पीठा आहिनि न उहे बेचारे पोइ भॼी हिते पहुता हूं। हिते वरी छा साड़ींदो? बुख लगी आहे मानी खाईंदासीं। मानी त असां बि कोन कई आहे। पाड़े में माई बीमार हुई उन जे करे। बीमार थी पाड़े वारी मानी वरी तव्हां कोन पटाई आहे छो? अटो खुटो आहे छा? पाड़े में माई बीमार आ, असां उन जे पुछा ते वञूं था। तव्हां बटे चीका बतर खाए सुम्ही रहो। थोड़े अटो सुबता जी अदा बता ॾिसे न ख़बरूं चेती तव्हां चीका भितर खाओ वात में किरच कोन थींदी। थींदी न। इन खां भलो आहे त उते गिटी में गॾो छबर खाए त उन सां गॾु छबर न खाऊं। पोइ कीअं ख़बर पवंदी गॾु कहिड़ो असां कहिड़ा आहियूं? गॾु हिंगा कंदो असां खणी चुप कंदासीं हो गॾु असां माण्हू। अदा बदे सुबदे ने भागे की ॻाल्हि न करियो का मुसीबत न जी करके। अदा नूरलाल जो ट्यूबवेल ख़राब थी पियो आहे। हाणे वरी मुसीबत कहिड़ी ईंदी? अदा अञा ट्यूबवेल सेट थियो त वरी ट्रांसफार्मर में धमाको खाधो। इहो त आहे सुबुह ते वरी बुरला कहिड़ी चङाई कई। बाबा हिननि भागनि जे ज़िक्र खे छॾियो हली कम कार थी कयो। अल्लाह ने पैर मुड़ी पियो आहे। अल्लाह तव्हांखे मूं चयो न हिन भागनि जो ज़िक्र न कजाओ। अर्ज़ु छा थियो? अदा नूरल पैर मुड़ी पियो आहे। यो अलाह ख़ैर कंदो। पासे ते विहारे को पन वन ॻोल्हे के बथोस। असां मानी हींअर त हाले मोकिलियूं था। वर वेरस हलो तक वेरस सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।